मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब करिए। ॻाल्हि यादि अची वई, पुराणो हिकिड़ो ज़मानो हुयो, ॻोठ में काॾे वञणु थियो, मुंहिंजी उमिरि इंतिहाई नंढी हुई। उन घरवारी का सफ़ा बंदे जी तेज़ हुई, सफ़ा को चवणु वठेसि न पई। उहो बि साईं पको को भरोचो हुयो। अॼु साईं लठियूं वठियूं पटे करे अहिड़ी जो मार ॾिनी पई घरवारी खे, मार ॾेई करे पोइ उतां मची करे चइबा सफ़ा ठारे छॾियो मान। हाणे इनशाला जे महीने ताईं ॻाल्हाईंदी न त यादि रहणु खपे इस्लाम कुझु हदूं बयानु कयूं आहिनि। घरवारनि खे ईअं न कुटींदा कयो जीअं कंहिं बाने खे कुटिबो आहे। घरवारी खे ईअं मार न ॾींदा कयो जीअं कंहिं जानवर खे मार ॾिबी आहे। हे अदबन ऐं इस्लाम खां बिल्कुलु ख़िलाफ़ इहो कमु आहे। अलाह ताला हुकुम ॾिनो क़ुरान हकीम में, अलाह ताला फरमाए तव्हांजो घरवारनि जेकॾहिं नाफ़रमान आहिनि न, उन्हनि खे पंहिंजे बिस्तरनि खां परे कयो। इहा औरत खे वॾी मार आहे। अगरि मुड़ुसु चवनि न पंहिंजो बिस्तरो हाली मां खां जेको आहे परे कर, मां फ़लाणे कमरे में सुम्हंदुमि, मां फ़लाणी जॻह ते, हे औरत लाइ वॾे में वॾी मार आई आहे। वरो इहो औरत खे सबक़ु मिली वेंदो। पर जेकर हितां बि सबक़ु नथो मिले, पोइ नॉर्मल अलाह ताला हवाई मार जो अलाह ताला हुकुम ॾिनो आहे। पर उहा मार कहिड़ी आहे? उहा मार उनखे मुंहं में न आहे हणी, उनखे मार अहिड़ी न आहे ॾियणी जो उनजा निशान जेको ठही वञनि। बाक़ी नॉर्मल ईअं जंहिंखे चऊं असां खंगणु खुड़कणु, अहिड़ी का नॉर्मल मार ॾियणी आहे। बाक़ी जानवर वांगुरु सर कुटणो न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सही बुखारी ऐं सही मुस्लिम जे अंदरि इहा रिवायत आहे। अलाह जे नबी फरमायो, तव्हां मां कोई बि शख़्स पंहिंजी घरवारी खे ग़ुलाम वांगुरु मार न ॾे। छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि या जाहिलियत ज़माने जे अंदरि ग़ुलाम खे इंतिहाई ज़्यादा मार ॾींदा हुया। पोइ अलाह जे नबी जीअं जो आया ऐं शरीयत अलाह जे नबी बयानु कई, अलाह जे नबी फरमाया, हे तव्हांजा ग़ुलाम आहिनि, हिननि जो बि कुझु न कुझु तव्हांजे मथां हक़ आहे। त अलाह जे नबी उन अल्फाज़नि खे नोट कयो। अलाह जे नबी फरमाया, कोई बि बंदो पंहिंजी घरवारी खे ग़ुलामनि वांगुरु मार न ॾे, ऐं न ई उनखे चंबो जेको आहे मुंहं में आणे जंहिंजे करे उनखे निशान पइजी वञनि, ऐं न ई जिस्म ते अहिड़ी का मार ॾे जंहिंजे करे ज़ख़्म उनखे थी पवनि। अलाह जे नबी फरमायो, तव्हां मां भले में भलो 3 मरतबा फरमायूं, उहो ई बंदो आहे जेको पंहिंजे अहल सां बहितर हले। ऐं पोइ फरमायूं, पूरी दुनिया जे इंसाननि खां मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खां बहितर आहियां। छाजे करे? वा अना ख़ैरुकुम लि अहली, मां पंहिंजे अहल सां बहितर मामिलो अता कंदो आहियां, बहितरीनु मामिलो रखंदो आहियां। हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां रिवायत आहे त हिकु मरतबा न जॾहिं बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर जे तरफ़ ईंदा हुया, मामूल हुयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, असर नमाज़ खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में ईंदा हुया। पोइ बयानु कयूं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उम्मत जो ग़म, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कुफ़ार जो ग़म, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह जी शरीयत जो ग़म, त शरीयत इहा मुंहिंजे मथां आई आहे, हे तमामु इंसाननि खे इहा शरीयत ॾियणी आहे, एतिरा सारा नबी खे ग़म। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर जे अंदरि जॾहिं दाख़िल थींदा हुया, हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो, मुस्कुराईंदा नाज़िल थींदा हुया। मुस्कुराईंदा घर में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा थींदा हुया। ऐं असांखे ईअं लॻंदो हो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां कंहिं क़िस्म जो कोई बि ग़म न आहे। हालांकि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पूरी उम्मत जो ग़म हुयो। हे हिकु तरीक़ो आहे जंहिंखे अलाह ताला असांखे हुकुम ॾिनो आहे, लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। हे इंसानो, नबी जे तरीक़े खे फॉलो कयो। नबी जे तरीक़े जे अंदरि तव्हांजी भलाई रखियलु आहे, नबी जे तरीक़े जे अंदरि तव्हांजी जेको आहे फलाही रखियलु आहे।